अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट में मुल्क जे आइनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी दौरान आइन जा हुकुम रूल्स खां मथां हूंदा आहिनि। असांजे साम्हूं सवाल आहे त डिप्टी स्पीकर जी रोलिंग जी कहिड़ी आइनी हैसियत आहे। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबाही में 5 रुकनी बेंच आइनी सियासी सूरत हाल ते पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी कई। रज़ा रबानी चयो त असां चाहियूं था त दलील अॼु मुकमल थियनि ऐं अदालत मुख़्तसिर हुक्मनामो जारी करे। जीअं त चीफ जस्टिस चयो त हुकुम जारी कंदासीं जेकॾहिं समूरियूं धुरियूं दलील मुकमल कनि। रज़ा रबानी चयो त अदालत खे तहरीरी दलील ॾेई रहियो आहियां, 15 मिंटनि में दलील मुकमल कंदसि। डिप्टी स्पीकर जी रोलिंग बदनियती ते ॿधल आहे। बेतमादी रिथ जमा करण खां पोइ 9 भेरा बदनियती ते ॿधल क़दम खयां विया। नून लीग जे वकील मखदूम अली ख़ान दलीलनि जी शुरूआत कंदे पार्लियामेंट जे कार्रवाई पढ़ी ॿुधाई ऐं अपील कई त अदालत स्पीकर जी रोलिंग खे कालअदम करार ॾेई असेंबली बहाल करे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस 31 मार्च जे इजलास जा मिनट्स घुराए वरिता। जस्टिस उमर अता बंदयाल चयो त स्पीकर जो वकील नईं बुखारी मिनट्स पेश करे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना त बेतमादी रिथ जमा कराइण जे तरीक़े ते आइन ते ख़ामोश आहे। छा हिकु भेरो 20 सैकड़ो मेंबरनि जी हिमायत सां रिथ पेश थियण खां पोइ स्पीकर जो इख्तियार नाहे रहंदो? छा स्पीकर रिथ पेश थियण ते रुॻो वोटिंग कराए सघे थो? चीफ जस्टिस चयो त रिथ पेश करण जी इजाज़त खां पोइ बहस जो मरहलो अचे थो। रिथ आइनी या गैर आइनी हुजण ते बहस थियो। असांजे साम्हूं सवाल आहे त डिप्टी स्पीकर जी रोलिंग जी कहिड़ी हैसियत आहे। आइन जा हुकुम रूल्स खां मथां हूंदा आहिनि। बेतमादी रिथ पेश थियण वक़्तु 20 सैकड़ो मेंबर मौजूदु हुआ। जस्टिस एजाज़ुल हसन सवाल कयो त बेतमादी रिथ पेश वक़्तु 20 सैकड़ो मेंबरनि जी मौजूदगी जो छा मक़सदु आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त असां सवाल डिप्टी स्पीकर जी रोलिंग कानूनी या गैर कानूनी हुजण जो आहे। छा जुडिशियल रिव्यू सां रोलिंग वापसि थी सघे थी? चीफ जस्टिस उमर अता बंदयाल चयो त क़ाइम मक़ाम हुकूमत जो क़याम अदालती कार्रवाई सां मशरूत आहे। सुभाणे केस उकलाइण चाहियूं था। अदालत केस जी ॿुधणी सुभाणे 11:30 वॻे ताईं मुलतवी करे छॾी। रोहिड़ी वेझो पटनी थाणे जे हद मां 15 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश दौरान मज़ाहमत ते क़त्ल थियल हिंदू नारी पूजा कुमारी केस में गिरफ़्तार थियल 3 जवाबदारनि खे जेल मोकिलियो वियो। जवाबदारनि खे 14 ॾींहं पुलिस रिमांड ख़तमु थियण बैदि अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार वाहिद बख़्श लाशारी, हाजी रईस लाशारी ऐं साईं बख़्श लाशारी खे जेल हवाले कयो। पूजा कुमारी जे वकील चयो त कोर्ट सगोरी 19 तारीख़ ते ॿीहर पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। केस में ATC जा कलम लॻाइण जी कोर्ट सगोरी खे दरख़्वास्त ॾिनी आहे। पूजा कुमारी ओड जे वकील श्रीचंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। पूजा जे वारसनि खे ज़रूरु इंसाफ़ ॾियारींदासीं। नौशहर फिरोज़ ज़िले में 21 टीमूं हंगामी बुनियादनि ते जानवरनि में आयल लंपी स्किन डिज़ीज़ चमड़ी जी बीमारी खां बचाव लाइ वैक्सीन करे रहियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी डायरेक्टर डॉक्टर अकरम राव हिकु अहम गॾिजाणी खे ख़िताब दौरान कयो। वधीक हिन चयो त गाहि माल में आयल लंपी चमड़ी जी बीमारी लाइ वैक्सीन सिंध हुकूमत इम्पोर्ट कराए असांखे ज़िले लाइ ॾिनी आहे, जंहिं लाइ हंगामी बुनियादनि ते कमु करे रहिया आहियूं। हिन चयो त हिन वक़्तु ज़िले नौशहर फिरोज़ में 7,72,000 खां वधीक गांव माल आहे ऐं इहा चमड़ी जी बीमारी फ़क़ति गाहि माल में आहे, जॾहिं त मेहुनि, बकरियुनि ऐं रिढनि समेत ॿिए कंहिं बि चौपाए माल में इहा बीमारी न आहे। डिप्टी डायरेक्टर अकरम राव वधीक चयो त अॼु खां वठी 10 ॾींहनि ताईं समूरे ज़िले जे 5 तालुकनि नौशहर फिरोज़, मोरो, कंडियारो, मेरापुर कंडियारो में असांजूं जोड़ियल 21 टीमूं कमु करे रहियूं आहिनि, जेके मालवंदनि जे दर दर ते वञी लंपी चमड़ी बीमारी लाइ बचाव लाइ वैक्सीन कंदियूं। हिन वधीक चयो त अॼु ताईं समूरे ज़िले में गाहि माल में 310 जानवर मुतासिर थियल आहिनि, जिन मां 180 ठीकु थी विया आहिनि ऐं 7 जानवर मरी विया आहिनि। हिन चयो त ॿाहिरनि मुल्कनि मां आयल जानवरनि ऐं हिननि सां गॾु रहंदड़ गाहि माल खे वैक्सीन करे रहिया आहिनि। जॾहिं त हिन गॾिजाणी में 5 तालुकनि जे फोकल पर्सन डॉक्टर इम्तियाज़ बुरुड़ो, डॉक्टर ज़ुल्फ़कार ॾेथो, डॉक्टर राणू खान अबड़ो, वेटनरी ऑफिसरनि, स्टॉक असिस्टेंट्स, लाइव स्टॉक इंस्पेक्टरनि समेत वेटनरी अमले शिरकत कई। नसीराबाद में महांगाई जो झन बोतल मां ॿाहिरि निकिरी आयो। सब्जी, गोश्त, भाॼियुनि जा अघ इंतहाई महांगा थी विया। DC कंबर शहदाद कोट ऐं AC नसीराबाद खां मुतालबो थो कजे त हथरादू अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नसीराबाद क़ाइदे आवाम प्रेस क्लब जे सरपरस्त आला मीर गुलजान चांडियो जी सदारत में माह रमज़ान में हथरादू अघनि ऐं माह रमज़ान जो शहर अंदरि एतिराम न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई ऐं ॿियनि समाजी मसइलनि जे मुतालिक़ अहम मीटिंग थी। उन मौक़े ते आडो ख़ान चयो त शहर अंदरि शयुनि जा इंतहाई महांगा अघ वरिता था वञनि। इरशाद अली चयो त बाईपास ते सरेआम होटल खुलियल आहिनि। अफ़सोस कंहिं क़िस्म जो एतिराम नथो कयो वञे। अता मोहम्मद पतू जो चयो त भलारे महीने में शहर में का बि सफ़ाई सुथराई नथी कई वञे। सईद अहमद चयो त मुक़दस महीने में किथे बि इंतिज़ामिया नज़र नथी अचे। मीर गुलजान चांडियो चयो त आला अमलदारनि खे घुर्जे त सॼे तालुके अंदरि सख़्ती कई वञे त जीअं हिन मुक़दस महीने में अफ़रा तफ़री न थिए। उन मौक़े ते रईस मुहर्रम अली मुगैरी ऐं अली बख़्श मुगैरी मौजूदु हुआ। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजी YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।